वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ से अवांखे ॾींदालू त कराची बार काउंसिल चूंड हाई कोर्ट में कराइण ख़िलाफ़ बाइकॉट जो ऐलान करे छॾियो आहे। चूंड सिटी कोर्ट में कराई वञे। बार काउंसिल जे अॻवाननि जो चवणु आहे। अवांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कराची बार काउंसिल चूंड हाई कोर्ट में कराइण ख़िलाफ़ बाइकॉट जो ऐलान करे छॾियो आहे। बार काउंसिल जे अॻवान जो चवणु आहे त चूंड सिटी कोर्ट में कराई वञे। अवांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं महताब शरखान जी। महताब, कहिड़ा तफ़सील आहिनि? ॿुधाईंदा त सिंध बार काउंसिल जी इलेक्शन हाई कोर्ट में कराइण वारो मामलो शिदत इख्तियार करे वियो आहे। कराची बार तरफ़ां हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। कराची बार जो मुतालबो आहे त इलेक्शन जेका सिटी कोर्ट में कराई वञे। पूरे पाकिस्तान में सूबाई बार इलेक्शन ज़िले बार में कराई वेंदियूं आहिनि। मुनीर रहमान मलिक वधीक चयो त कराची बार तरफ़ां 12 बजे जेको आहे हंगामी इजलास तलब कयो वञे। वधीक जेको आहे एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। जी ठीक है महताब, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।